हाँ टपड़ पा देते थे कदा गा देते थे बुधी छो यो क़यामत न सुधरंदो खबर अथव छो ज़ालुनि जो पिटियल ज़ाल जी पिट अथव कतल ते गड़ो असां वटि हिकिड़ो हमरा अहिड़ो चरियो आहे पाण खे गारियूं ॾींदो नवाज़ शरीफ़ वारे टाइम जॾहिं धरनो हई न तॾहिं छा चई 10,000 माण्हू धरनो हणनि वज़ीर आज़म इस्तीफ़ा न ॾे त उन जहिड़ो बेग़ैरत आहे ई कोन हाणे मौलाना 23 लख माण्हू वठियो BBC जी रिपोर्ट आहे त बि पाण इस्तीफ़ा न ॾिनई माना असां वटि हिकिड़ो हमरा उहो चवंदो आहे मुंहिंजे खीसे में 2 बादामियूं जेको ॿुधाईंदो 500 ॾींदोमांसि ॿुधाईंदो बि पाण छोकिरो उथी बीठो मां ॿुधाईंदुसि मां घणियूं कहिड़े कुते जे पुट तोखे ॿुधायो जो चयो पप्पा ॾाढी हन कंदी ख़ुदा जो कसम मरण खां पोइ जॾहिं मलाए क़बर में पुछण ईंदा ॾाड़ीअ ते नज़र पवंदी हिक ॿिए खे चवंदा ख़्यालु कजां सरकारी माण्हू हीअ सरकार न मदीने वारे साईं वारी सरकार मन हब सुन्नती जंहिंजो मुंहिंजे सुन्नत सां प्यार आहे हुनजो ॼण त मां मोहम्मद सां प्यार जंहिंजो मां मोहम्मद सां प्यार हुनजो बेड़ो ई पार पर पाणीअ में फ़र्क़ु आहे हुन पाणीअ ते विढ़ंदो उभे त थोरो ज़मज़म त प्यार आहे त पाणी न पर पाणीअ जहिड़ो पाणी कोन्हे हुनजी इज़त मथे आहे इन्हनि बसि पथर रोड वारो बि पथर आहे मस्जिद वारो पत्थर आहे काबे जे कुंट में पत्थर आहे जंहिंखे चुमी ॾेई आहे उहो बि पत्थर आहे उते मोहबत जो जहिड़ो अथव माण्हू वरी चवंदा ॼट मोहबत में जहिड़ो थींदो आहे छा दुश्मनी में अड़े मोहबत जो जहिड़ो वञी काबे में ॾिसी आहे हिक ॿिए खे धिका परे थी मां चुमी ॾियां परे ऐं उते हिक ॿिए खे धिका न ॾींदा कयो हे वरी छा चवंदा शादा त मां उमिरि ते 2 कलाक सूटानी बीठा आहिनि धिको सूटानी हेॾा थोला आहिनि जो ट्रैक्टर हणनि त बि कुझु न थिए हाणे कूड़ शादातपुर में अची